अलाए काॾे मार पैसे ओ चमन साईं मत गोली गुलाम तुझे दर जी ओ दिला भरी दस दिल सा मटियूं भरी दस मन सा मटई सुकी विया दिलाई सुकी विया अहिड़ियूं निभागियूं मथे में लगी वयूं बेबी ओ बेबी पाड़ पटजई अलाए काॾे मरी वई खणी चाची तुंहिंजे लाइ खोराक जी तयारी पई कयां हाँ हेतिरे मिर्च अथई ऐं अंब अथई डॉक्टर मूंखे चयो त पंहिंजी ससु खे न मानी न ॾे हे बसि ॾेसि त थोरी डाइटिंग करे जेका बीमारी गैस अथई हाज़मो अथई सभु सही थी वेंदई हाणे मुंहिंजी गैस सही थींदी पछाड़िया ज़ाहिर आहे हाणे इहा गैस भला तूं राति जो बसि चयो अथई चांवरनि जो लप थोड़ी पिसाए उन्हें के मंधियणो आणो पटड़ो भत ॾियो कुराड़ीअ के मां छा कयां डॉक्टर दी ॿुधाऊं या तुंहिंजी ॿुधाऊं तोखे त रुगी आहे खा 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 जॾहिं का ॼाई आहे खाधो अथई पेट त उहो ई नथो भरजई हाणे हिन मां मुंहिंजो पेट छा भरबो हिकिड़ो अंब आहे तिड़ो बसावा मिर्च सावा मिर्च इन जी मानी न ॾिजो कुराड़ीअ के ऐं अंब अथई 400 हा 400 सुञाणींदी आहियां अंब मां सभिनी खे सुञाणींदी आहियां चोरसे खे बि ऐं चोरटे खे बि जेको चोरटो आहे न तूं पहिरें नंबर जो हिन में जो 1000 रुपयो ॿधी रखियो केरु खोले वियो हा इन्ने में थोड़ी ॿधो ई ॿेरे में ॿधो पियो ॿेरे में मुंहिंजो मथो ई नथो कमु करे लटा धोअण थी वञे त नथी छॾे के 5 रुपया पाड़ खां पटिजई 500 खीर वारो आयो दर ते त 10 ॾींहं फ्रीअ में तूं खीर वठो छो तूं खीर वारे खे पैसा ॾिना मां खीर वारे खे चयो त पाणे मुंहिंजो पुटु ॾींदी मां ईअं मिड़ई हुनखे फेरियूं थी ॼाणायां पैसा ॾींदीमांसि खीर जा नकली खीर पाणी घणो आहे ऐं खीर थोरो आहे 5 पैसनि जी मां या फेर लवलीअ जूं 5 दॿियूं वठी आयमि पाड़े वारनि चयो सॼे जिस्म खे थफे राति जो सुम्ही पए सुबुह जो उथंदी सफ़ा अंग्रेज हूंदी आहे वो 500 रुपया ॾींदी मां ऐं मट छो त भर सां रखियो अथई मट भर न चवां थी की ॿिए बाटा भरे ऐं हिनखे भर न मट सुको पिया चवंदा आहिनि जिन जा मट सुकी वञनि उन्हनि जा घर ख़तम थी वेंदा आहिनि तबाही त ॾेई छॾियई अंदरि त साड़े छॾियई मूंखे बीमारियूं पिरायमि तो मो पाड़ खां पटिजई ओ हल माशूक जहिड़ो मुड़ुस ने भागो तहिड़ी पाण हुनखे बि चएमि माशूक खे बा मट भरियूं वञ हाणे उथ चवां थी मट भरिया वञी हे मां मट जेतिरी आ माखां थी मट भराई हो डंडो हेॾो सारो आ सॼो ॾींहुं पाड़े जूं छोरियूं फासाईंदो तो अते उनजी त आदत आहे पीउ वांगुरु आहे उहो बेबुणियादो उन्हनि मां त मां पातसि पोइ छा कयां गुज़ारणो आहे न बाक़ी हाणे उते त घणियूं हा बोछूं पयूं हणो माई आयसि मिटीअ लाइ त हेतिरो दिलो मथे ते चवनि पियूं हर कमु कंदी आहे हर कम कारी आहे हाणे चए मां मट जेतिरी आहे मां मट कीअं खणा इहे नखरा मां वटि न हलंदई चवां थी हा इहो त कंदियूं इन छोकिरियूं त असां एॾियूं सुगड़ूं पोइ परणे खां पोइ ख़बर पवंदी आहे तो वरी छोरो वरी कहिड़ो लाइक़ु आहे सॼो ॾींहुं दुंबड़ियूं खणंदो अथव त उन्हनि सां मां सभु थी ॾिसां इहे टिकटॉक थो भरे मुंहिंजो रत थो टहिके मां त खीर वारे सां ॿ टे टिकटॉक छॾिया मां न पूरो पाड़ो खिलंदव करे छाती कीअं ठाती कब ॻाल्हाए बूट मथां लॻनी बूट खीर वारे सां थी हीअ टिक टाक ठाहे अॻ में बवा पैसो उन्हनि फोटू मां सां गॾु कढियो फेसबुक ते रखियो अथई मूंखे लानता विझी वञे पाड़े वारनि मुंहिंजो इहो हछड़ बुरो थियो आहे मथां टिक टाक ठाहे तूं टिक टाक ठाहींदा मां जेसिताईं माशूका खे न जलींदीअ तूं त पराइनि छोरनि सां न ठाहे टिकटॉक गैरत में मैं कथे खणी उछलायांसि टंग भॼी पयसि पोइ मूंखे न चइजांइ गैरत थी करे अंब हणी दूर भञी रखंदी मैं गैरत आहे हिन वटि वॾी चवां थी करे अंब कटे बि न ॾिनो अथई गतरा गतरा करे ॾियां न मूंखे हो जेका हूंदी आहे इहे केलियूं त उन्हनि सां खावां इहे चॿे सघां न नंढा पीस करे ॾे मां तोखे अंब कटे ॾियां त मुंहिंजो आङुर ख़राब थी वञे कटिजी वञे त पोइ हा तूं कटिजी त वञे चाहीं थी त हीअ इन हाल खां पोइ वञे रूंडी मंडी थिए त वरी ॿीं आणियां ॿीअ खे न सहंदी मां अलाह रूंडो कंदी ज़बान कटियाई जेका इहा ज़बान थी वञे सॼो मूंखे ख़बर पई आहे पाड़े वारे ॿुधायो आहे त तोते पहाज थी हाणे अड़ी पहाज मरंदई मुंहिंजे हथां वफ़ाकू कंदी मासी जेका तूं ॻोल्ही आहे मूं ते हल हाणे हल अंब जी खखड़ी हीअ थी हुनखे ॿ फाका करे हा मोतबर थिए परणाईंदीमांसि
तू जो कमकार न कंदी सच्चाई न कंदी त पर छड़ी मेकअप जी थस छड़ी मेकअप जी थस माई शर्म अथई तो। अइया जेका तू ॾिठी आहे न जेका चई थी मूंखे पा ॼाण इन जो चप ज़मीन ते किरियो पियो हूंदा वरी पाड़े वारा चप खे मथे रखंदा अथसि वरी किरी पवंदो अथसि नोड़ियूं ॿधंदा अथसि इन चपड़ीअ खे मुंहिंजे मथां थी हणी भली आया चपरी चप सां पोचो त हणंदी न तू हथ सां बि नथी हणे अहिड़ी निभागी आहे तू मां त चवां थी मुंहिंजी जे सोतन आणी बि त मुंहिंजी लेवल जी आण जेतिरी मां सुहिणी आहे माना मूंखां घटि सुहिणी हुजे ईअं न त तुंहिंजो छोरो उन ते गिग गाड़ींदो अचे हालत त ॾिसेसि गिग तोते बि कोन गाड़ी थे गिग तोते बि कोन गाड़ी थे हाँ ॾिस त सही मुशरफ जहिड़ो मोह खयूं थी वठे शर्म नथो अचेसि वञी कमकार कर चवां थी मुंहिंजा बि नसीब आहे फिटा जो तुआरे पुट सां इश्क जा पेच अड़ाया हिते त ॾिस अड़ी हे दर भंजदी आहे झूला थी खाईंदी वते दरनि ते नुक़सान ई नुक़सान ॾिनो थी मूंखे उन्हनि चार प्याला भञी आईं का ॿिली घर में पैदा थी आहे नोह त न थी ऐं उन ॾींहुं जो तूं हिते लुॾी थी पई उमिरि ॾिठी आहे पंहिंजी ओॾी महिल विसरी वई मां थोरो पैर छा रखियो त हिन जो दर थो भॼे दर त मुंहिंजा भॼी विया भाग त मुंहिंजा फिटी विया माशूक मूंखे ॾिसे ई नथो ऐं चपरनि ते ॾिसंदो अथव ते छड़ो गिला कर सुती गिला जी मिलियल थी माछुक मांखे नथो ॾिसे ॾिसई तो ॾिसई हिक अख सां तोखे ॾिसे तो तूं हिक अख सां नथो ॾिसे हा नज़र अचेसि थी अध अख सां बि नथो ॾिसे चए थो मां छा परिणियो आहे मां चयो माण्हूअ जो बचो परिणियो आहे न त तव्हां जहिड़नि खे केरु पंहिंजी कुती बि न ॾे हा हलो मेणा थी ॾे मुंहिंजे पुट खे कुती बि कोई न ॾे हा हीअ भलड़ हीअ ॾिस त सही मार पैसे हेतिरड़ी आहे छा घर में बड़धक विधा अथई मां त अजायो पंहिंजे मथे में हाणे इहो अंब खा त वरी खलूं बि डस्टबिन में असां उछलायूं ऐं मिर्च सही खाइजांइ वरी लॻंदी मिर्च पाणी कान्हे को पाड़ का पटिजे मिर्च मां कोन खाईंदसि मां मैदे जी मरीज़ आहे मां अंब खावां थी अंब खावां पोइ कोन थी तोखे सावल वावल थे मिर्च खा मिर्चनि में वॾो प्रोटीन आहे हा अॼो की भाॼी इहा अथई इहा खाई त खा भाॼी न त मां वञां थी पाड़े वारनि ॾे हा वञ पाड़े वारनि ॾे गिला करे आ हल हल सॼो ॾींहुं पेनांग वतंदी घर में अची त सुकून ई कोन्हे रुगो ट्रा ट्रा तो ट्रिको पतो हलेव माई हो मथे जी सूरो बड़ा काॾे वए काॾे मरी वए चई त मां बकरियूं थो चारे ता गाह तो खण ता माल जे पाल जी खबर हुई त मूंखे पानी टिकी घर में हुंदी कोन माने घर 20 किलोमीटर हा बी हिकिड़ो मिंट इन गोर पट खे चओ त दिलो भरे मां नौकरियाणी न आहियां मां वञां थी वरी को कम मूंखे ॾसींदा ॾिस जी खबर है ना ताजी दांगी मरण वियो मूंखे खबर आहे सुबुह जो बुख त निकल मानी वठण वियसि उहा बस आहे ॿाहिरि उमिरे तूं बि सदोरी अहिड़ी आहे न पोइ इहो सवेर तओ मले हा न पाण ते हाणे मट खाली पियो आहे मट खाली पिया भरियो न मट मट तूं वरी कहिड़ो भलो आहे सॼो ॾींहुं छोरियूं फासाईंदो अथव थी हा हिते घर में छोरी जी लाइन लॻी ये जेका फासाई अथई मुंहिंजे लाइ त चप अथसि सॼो ॾींहुं चप खे मेड़ींदो थो वटे उन मां गिग थी भई बाहि ॾियांसि बाहिका लॻी अथनि जहिड़ो ट्रीको त घर में ॾिसेनि मुंहिंजो सुकून ई फिटाए छॾियो अथव मां वञा थी 2 टे ॾींहं अपेजनि ॾे बसि जीअं वणेव तीअं वञी घर खे हलायो मां वञा थी कर बटड़ी वञ कुछ हुन जो ट्रीको घटि थींदो तुंहिंजो बि सुकून थींदो कुछ हा 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 चई छा थो जे निकरूं त हे समझी थी न फिल्मूं भरींदो सभु सम्झां थी तुंहिंजा ट्रीका बि ॿुधां थी हुन जूं फिल्मूं बि सम्झां थी मांखे अज़ाब में विझी चॼुव घर के बड़ा मच्छी मार्केट कयो अथव भाॼी जो उथो हलो छा कोर मार पवे भाॼी भाॼी इन रुखी मानीअ सां खा चाची अंब जूं 2 फारूं ॾींसि हिकिड़ो मिर्च ॾींसि इन बि नांग वॾो रत कयो आहे क़ुरान वता मां नांग पालींदी हा वता नांग पालींदी रुगो हाणे मांखो कुझु कोन थो पुॼेव मांखे गिरह ॾियो त मां खावां सुकून सां मां वञा थी शाहपुर चाकर बाबे वारनि ॾे थी वञा